सुल्तान पुट, अॼु तुंहिंजे चेहरे ते उदासी छो? न चाचा मुल्क अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे का। न पुट सुल्तान, अहिड़ी ॻाल्हि आहे जेका तूं मूंखां लिकाइण थो चाहीं, पर तुंहिंजो चेहरो साथ नथो ॾे। इहो ज़ाहिर थो करे त तुंहिंजे अंदरि में का आंध मांद आहे जेका तूं ज़ाहिर नथो करणु चाहीं। चाचा मलूक, तव्हांखे छा ॿुधायां, कॾहिं कॾहिं इंसान धुबण में फासी पवंदो आहे ऐं उतां निकिरणु ॾाढो मुश्किल थी पवंदो आहे ऐं इंसान सहारो ॻोल्हींदो आहे इन उम्मीद में त इन धुबण मां कीअं निकिरजे ऐं पंहिंजो पाण सां ॻाल्हाईंदो आहे इंसान ऐं इन उम्मीद ते क़ाइमु हूंदो आहे ऐं रब पाक खां बाज घुरंदो आहे त मुंहिंजा परवरदिगार इन धुबण मां मूंखे कीअं बि करे कढ। ऐं रब करीम उन इंसान जो पाण ई सहारो बणिबो आहे, अहिड़ा हीला वसीला कढंदो आहे जो इंसान लाइ रस्ता खुली वेंदा आहिनि। उहा कहिड़ी परेशानी आहे जेका तुंहिंजे अंदर खे खाई रही आहे? मूं पंहिंजे हिननि हथनि सां तोखे नंढपण खां वठी पालियो आहे। मां तोखे ॼाणा थो, तो कॾहिं बि एॾो परेशान नाहीं थियो। मां सम्झां थो तुंहिंजे अंदर में को अहिड़ो सूर आहे जेको तोखे अंदरो ई अंदर खाई रहियो आहे ऐं तूं उनखे ज़ाहिर नथो करणु चाहीं। ॿुधाए छा ॻाल्हि आहे? चाचा मलूक, मूंखे ॾुख पंहिंजो न आहे, पर मूंखे ॾुख पंहिंजी धरतीअ जे ग़रीब मारूअड़नि, हारियुनि ऐं मज़दूरनि जो आहे जेकी हक़ हलाल जी कमाई कमाए पंहिंजे पघर जो पोरियो खाइनि था, जंहिंजे लाइ लतीफ़ सरकार फरमायो आहे, सजण ऐं साणीह कंहिं अणासीअ विसरे, हे पुतनी खे होए वतन जिन विसारे। चाचा मलूक, मूंखे मुंहिंजे वतन जा मारूअड़ा सांगीअड़ा उहे अज़ीज़ आहिनि, उन्हनि जी तकलीफ़ मूंखां बर्दाश्त कोन थी थिए। सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।